मुख़्तलिफ़ कूड़नि केसनि जे इल्ज़ाम में गिरफ़्तार अवामी आवाज़ जे रिपोर्टर जी अदालत ज़मानत मंज़ूर करे वरिती। बदीन जेल मां आज़ादु कयो वियो। केटी बंदर प्रेस क्लब जे सदर इलियास समो जी गिरफ़्तारी ऐं संदसि घर भातियुनि खे धमकियुनि जो सिंध हाई कोर्ट नोटिस वरितो। अदालत DIG हैदराबाद, SSP ठट्टो, SHO समेत जांच आफ़ीसर खे 25 अगस्त ते तलब करे वरितो आहे। जेल मां आज़ादु थियण खां पोइ अवामी आवाज़ जे रिपोर्टर इलियास समो चयो त पुलिस वॾेरनि जी वंगार वांदे गिरफ़्तार कयो। कंहिं बि सूरत में सच लिखण खां नथो रोके सघिजे। केटी बंदर जे मज़लूम माण्हुनि जो आवाज़ ठारींदा रहंदासीं। हुन चयो त ज़ालिमानी सोच वारो अॻूणो SHO आफ़ताब मेमून मुअत्तिल थियण बैदि सख़्त नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। सिंध हाई कोर्ट जे नोटिस बैदि इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ जी उमीद आहे। यादि रहे त केटी बंदर पुलिस 6 ॾींहं अॻु अवामी आवाज़ जे रिपोर्टर इलियास समो खे खंभे गुम करण बैदि गैर क़ानूनी हथियार रखण जो केस दाख़िल करे गिरफ़्तारी ॾेखारी हुई। इन हवाले सां सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस मामले जो नोटिस वठी अख़्तियारुनि खे अदालत तलब करे वरितो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk